बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वर्गी पर गुनाह की मग़फ़िरत वास्ते बुलंदतर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खुदावंद तआला जो इन मजलिस में अचल पाक ज़हरा कबूल फरमाए। सवाए गम हुसैन जे ख़ालिक़ वाखे ॿियो कोई भी गम न ॾे। बानियान जो ही तलो छान उन जो लॻो न्यास ऐं जेके मरहूमीन हिन दुनिया खे छॾे विया आहिनि अल्लाह सां उन्हनि खे आल मोहम्मद जे साए में जगह इनात फरमाए। एक सलवात पढ़ो गंजी बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा। बस मोहम्मद किराम बच्चा जुमला थोड़ा ज़िक्र मसाइब जा जॾहिं सादात जे ख़ैमनि खे ॿाहिरि ॾिनियूं वयूं मोमिनो राविया हमीद नाले वो रिवायत करे त मां ॾिठो हिकु नंढड़ी बीबी आहे जंहिंजे चोले जी दामन खे बाहि लॻल। हीअ थो चवे त मां इहो इरादो कयो त वञा इन नंढड़ी मासूमा जी बाहि वसायां। अज़ादाराने मज़लूम करबला हमी तो चवे जॾहिं मां हिन नंढड़ी जे क़रीब अचण लॻो आं। मोमिनो नंढड़ी मासूमा जीअं भॼण लॻी आहे मत ही बि ज़ुल्म करे। अज़ादारो हमें तो चवे मां तेज कदम खयां नंढड़ो ॿार केतिरो भॼे। मोमिनो ई तो चवे ये मुहबर जीअं नंढड़े मासूम किरी आहे। अज़ादारो ई तो चवे पोइ ते मोह करे थी चवे हमीद मुझे करीब न अचिजा। ओ हमीद मुझे करीब न अचिजा मां हुसैन जी धीअ। ए हमीद मुझे करीब न अचिजा। मोमिनो हमीद तो चवे बीबी ओ बीबी मां ज़ुल्म त न कंदो मां त हिन लाइ पियो थो अचां तुंहिंजी बाहि विसाया। मोमिनो ख़ुदा तव्हांजो रोअण क़बूल करे। साईं रोई थी चवे हमीद ओ हमीद तूं मुंहिंजे लाइ गैर मुहर्रमा मूंखे हथ न लाइजा। अज़ादारो ही तो चवे बीबी भला काई भी मदद। अज़ादारो साईं रोई थी चवे से हमीद ओ जे मदद करण थो चाहे एतिरो कर मूंखे नजब जो रस्तो ॿुधाए। मोमिनो चवे थो बीबी नजब छा वञी कंदीअ। रोई थी चवे मुंहिंजो ॾाढो अली नजब में रहंदो आहे। ओ मां ॾाॾे खे वञी दानी दम ॾाॾा ओ ॾाॾा पुफिन जो चादरूं लुटजी वई। ॾाॾा जंहिं हुसैन खे नाज़न सां पालियो हुयव ओ ॾाॾा उनखे बेदर्दी सां शहीद करे छॾियो। अदा अदा अजर कबूल अल्लाह मौला जी इबादत कबूल फरमाए। हींअर हमारे साम्हूं मौला जो